इन गवर्नमेंट के बुझो मोह ॾियणी चो तव्हां माण्हू कोन्हे जो न्याणियुनि खे घर वेठे पैसा ॾेई वञो। डिवाइस खणी घर वारे इज्जत सां माइयुनि खे पैसा ॾियो। न अचो सईदाबाद, अचो एटीएम ते लाइन करे पियो। ॿ ॾींहं माइयुनि खे गुज़रियो वञनि, लाइन में बीठियूं आहिनि। 50 माइयूं एटीएम ते बीठियूं आहिनि त 150 शोधा रोड ते बीठा आहिनि। हथ वठी मुसलमाननि मां हया ऐं गैरत जो ॾेवालो कढियो पियो वञे। पैसनि जी लालच ॾेई मुसलमान मां पर्दो खसियो पियो वञे। शराब आम है, जुआ आम है, मिलावट आम है। हर शय 2 नंबर जी आहे। खीर 2 नंबर, मक्खन 2 नंबर, ऑयल 2 नंबर, ग्रीस 2 नंबर, पेट्रोल 2 नंबर, डीजल 2 नंबर, दवाऊं 2 नंबर, सब्जी 2 नंबर, गोश्त 2 नंबर, हर शय 2 नंबर, इलेक्शन भी 2 नंबर। सुभान अल्लाह। पुलिस पिनण में पूरी, ऑफिसर पिनण में पूरा, सदर वजीर आजम पिनण में पूरा। पुलिस बीठी आहे रोड ते, लकड़ो अॻियां, साइड कर, कागज खणिया। कागज विसरी विया, इमरजेंसी हुई, डिलीवरी मसलो हो, कागज विसरी विया। न कानून जी भञकड़ी। पाकिस्तान में 75 साल थिया न, असां त कानून खे नहीं कोन ॾिठो। पाकिस्तान जो कानून 1 ॾूॾो 2 5। पाकिस्तान में कानून, पाकिस्तान में कानून है। इलेक्शन तव्हांखे न कराइणी हुई त न करायो, कौम खे तंग त न करियो, मस्करी त न करियो। अॻुवाट ठप्पा हणी, बैलेट पेपरनि ते ठप्पा हणी, डब्बा भरे आर ओ ऑफिस में सील करे रखी छॾिया। बाक़ी जेके ठल्ला डब्बा मस्करी वारा हुआ उहे पोलिंग ते खणी आया। उहो हुते जेके भरिया पिया हुआसीं, अॻु में भरिया पिया। रुगो कौम त मस्करी। ही मुल्क आहे छा, ॾचो आहे? पाकिस्तान जे कानून है, कागज खणिया, बन करे कानून जी। खबरदार साईं, मूंखे इमरजेंसी आहे, डिलीवरी मसलो, कागज मूंखे विसरी आहे, हीअ तव्हांजी चांहि पाणी, मूंखे छॾियो त वञो। पर हले कानून बाल दियो। ये बे पिनन पिया रोड ते बीठा आहिनि, पर हिननि जे पिनण जो अंदाज़ और आहे। ऑफिसर करप्शन कंदा, रिश्वत वठंदा, स्कीमनि जा पैसा हड़प कंदा, हराम करे खाईंदा। पुलिस वारा भी हराम करे खाईंदा। पिनन सब था, पर हो हराम करे था खाइन, असी हलाल करे था खाऊं। असी वेठा आहियूं मदरसे में, तेसी चुंग ची रक्षो अची मदरसे में बीठो। दीदी वो वडेरो चिबड़ मरी वियो, उनजो ख़त्म होए। 2 देगियूं बिरयानी जो वठो, छोकरनि खे खाराए, दुआ घुरी छॾा। अल्हम्दुलिल्लाह मां लायो छड़ा देगियूं ऐं छुटायो भत ॾे छोरनि खे। सांझी वडेरे चिबड़ खे असीं कुल्हे ते खणियो था कि जन्नत जो गेट टपायूं ऐं खुट को टके जो टक। हू हराम करे खाईंदा, असांखे इज़त सां ॾेई वरी दुआ जी अपील करे वेंदा। बादशाह जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि वेंदो आहे दौरे ते त पिनंदो आहे, मुल्क लाइ इमदाद खपे। मोहम्मद पाक जॾहिं दौरे ते वञे, रब सां मिले त हिन ग़रीब उम्मत लाइ जन्नत पिनी अचे। वो इमदाद पिनी ईंदो आहे, ही जन्नत पिनी ईंदो आहे। बादशाह के व्हाइट हाउस घुमाईंदा, मोहम्मद मुस्तफ़ा के जन्नत घुमाईंदा। बादशाह मुल्क जे लाइ गिफ्टूं ऐं तोहफ़ा खणी ईंदो, मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत लाइ गिफ्ट ऐं तोहफ़ो खणी आयो 5 वक़्त नमाज़। या महराज वारी रात असांखे मिली। माण्हू सुठो आहे पर नमाज़ कोन थो पढ़े। माण्हू ई भलो आहे, ईमानदारी नमाज़ नथो पढ़े उहा अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी माण्हू भलो आहे। नमाज़ कोन थो पढ़े, माण्हू भलो आहे। असां गॾु वरितो आहे, गॾु पर लिड भली थो लाए। लिड ऐं भली फिर ही ॻाल्हि आहे खोरी। खबरदार, मूंखे गर्मी थी आहे,
वास्कोटी लाया तो लाए छॾ, कमीज भी लाया तो लाए छॾ, वो हेठा गंजी पई आहे बुनियान इहो भी लाया तो लाए छॾ, पुठा उगाड़ा तो करियां हा भले कर, सलवार तो लाया गर्मी थी आ, सलवार मता लाई, सलवार लाइंदे उघाड़ो थी पूंदे, सलवार लिबास में फर्ज आ, सलवार जरूरी आ, सलवार न हुंदी उघाड़ो हुंदे। अब भत रजो सब मसालो आहे पर चांवर कोने, अब मानी पचायो बियो सब कुछ आहे पर अटो कोने, अब चाय काढ़ो खंड पत्ती खीर आहे पर पत्ती कोने, सलवार का सवाए मुर्स उगाड़ो आहे, लिबास में सलवार जरूरी है, चाय में पत्ती जरूरी है, पत्ती न होती चाय कोन कड़ंदी, भत में चांवर जरूरी है, चांवर न होता भत कोन रधबो, मुसलमानी में नमाज जरूरी है, नमाज न होती मुसलमानी कान ठहंदी। मन तरक सलात मुतअम्मिदन फकत कफर। 5 वक्त नमाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिन महराज वारी रात उम्मत लाए तोहफो खणी आया, उन जो हशर जो असां कयो आ तो ता सबन के खबर आ। शुक्र करियो 50 हुयूं, हजरत मूसा अलैहि सलाम मेहरबानी कई जो घटिजी वञी 5 थी हुजे, ओरिजिनल 50 हुजनि हा तो चङा भला भी कोन पढ़ना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी रात विया, अल्लाह तबारक व तआला खां 5 नमाजूं तोहफे में वठी आया हिन उम्मत लाए। अचे भी मथा रमजान, केॾा था वञो, मेड़े ते पिया वञो, हले तो तू हले तो यार 5 मिनट बियो ऐं रुगो कपड़ा मटाए चा ऐं हला तो, सॼी संगत के प्यारे छॾई तो 5 मिनट बियो, मेड़ो पंहिंजा पाड़े जो आहे साईं कावड़ जो पवंदो ऐं हलां तो, रुगो बियो ऐं कपड़ा मटाए चा, संगत के प्यारे कपड़ा मटाए आयो गंदी कुल्हे ते वञे पियो मेड़े ते, जेको मेड़े जे लाइ 5 मिंटन में तैयार थी वियो, उन पंहिंजी जिंदगी में हज़ारे बांगू ॿुधियूं आहिनि। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुनखे चइजे तो हल मस्जिद में नमाज पढ़ूं तो उज़ुर तो ॾे त मुंहिंजी कांच पली था, मेड़े जे लाइ यकदम तैयार थी वे, अल्लाह जे हाज़िरी भरण लाइ तैयार कोन थो थी। ही आहे मुसलमानी।